अस्सलाम वालेकुम। अॼु आहे मंडे 12 सितंबर तक़रीबन 11:15 थिया आहिनि। ज़हरा हली वई, उन खां पोइ मां हाणे हितां खां कम जी स्टार्टिंग थी कयां। ये क्विल्ट ॾाढी प्यारी लॻी मूंखे, कलरफुल ब्राइट, छो त वाइट मां ॼाणी वाणी हिननि जे लाइ न पई वठां, को फ़ाइदो न हो। ठीकु आहे, सो हे मूंखे ॾाढी सुठी लॻी। पर हिन में छा मसइलो छा हो, हे कट हुयो, हे हिकिड़ो हेतिरो कट, हे कट मुंहिंजे लाइ त कुझु बि न आहे। सो मां हाणे हिन जी कंदमि सिलाई। त हे हूअं 300 में पियो ॾिए, त हिन कट जे करे हुन मूंखे 150 में ॾिनी। सो मां इलाही ख़ुशि थी थियां ऐं हिन खे बिल्कुलु मां हाणे जो हाणे रिफ्रेश करे छॾींदमि। ऐं हे ऑरेंज कलर जो रील मां खणी आई आहियां, हिन खे हिते वेही सिबंदमि हाणे ऐं पोइ तव्हां सां शेयर थी कयां। काफ़ी सारा कम कंदी रही आहियां। छा थियो, मां चयमि तव्हां सां शेयर कयां त मां हिनखे टोपो किथे ॾिनो, हाणे मूंखे पाण खे नथो लॻे। हालांकि इलाही हे इलाही क्लियर आहे, माना ख़बर थी पए त हिते टोपो ॾिनल आहे। पर तव्हां ॾिसो, जेको फाटल हुयो, पहिरियों मां हुनजो अंदरां जेकी फिलिंग आहे उनखे सिबी वियमि, त जीअं उहा हेॾा होॾा न थिए, पोइ वरी मां हिनखे टोपा ॾेई वियमि। पहिरियों मुंहिंजो इरादो ॻुझा टोपा ॾियण जो, पर बसि ईअं ई ॾिनमि, तॾहिं बि ठीकु आहे, कोई माना ख़बर नथी पए। तव्हां ॾिसो त हिकिड़ी मुंहिंजी ज़रूरी कोई 10-15 मिंटनि जी महिनत सां हिकिड़ी बेस्ट शइ, ऐं हे सफ़ा नओं आहे, त मां सोचियो त हिनखे छॾणु जेको हूंदो न, उहा बेवकूफ़ी हूंदी, इन करे मां इहो वठी वरितो। हिते मां काफ़ी सारा कम कंदी रही आहियां। चिकन कढी रखियो आहे, वञनि जो चिकन जो बोर्ड पचाईंदमि ऐं मशीन में कुझु कपिड़ा विझी आई आहियां पंहिंजा, छो त हाणे रोज़ मां 2-3 दफ़ा वापसि बदिलाइणु शुरू थी वई आहियां। थामनि जो इहो दुकानु निकितो पियो आहे, खीर कढ़ी वियो ऐं हाणे जेको आहे हितां बसर कटींदमि, दाग बि करणु शुरू कंदमि। ऐं अॼु जो जेको मुंहिंजो टारगेट आहे ख़ासि तौर ते, उहो आहे हिननि कपिड़नि खे खोलणु, जेके थेलियूं वग़ैरह जेके जमा थियूं आहिनि उन्हनि खे खोलियां ऐं उन्हनि खे सेट कयां, काउंट कयां। सो कमु हले थो पियो। सो पहिरियों मां हिते कुझु किचन जो कमु कंदमि, दाग कंदमि, कपिड़ा धोपनि था, उन्हनि खे धोई सुकणो विझी ईंदमि, उनखां पोइ बाक़ी कमु। 12:30 थियण वारा आहिनि। अॼुकल्ह हिते उस वधीक ईंदी आहे, त मां स्टैंड कपिड़नि जो जेको आहे हिन पासे रखंदी आहियां। पंहिंजी चादर बि धोतमि, जेका मां रोज़ पाईंदी आहियां। ऐं गर्मी ॾाढी शदीद आहे, अल्लाह रहम करे। बसि अंदरि हलूं था। हे सभु सभड़ियूं खोले वापसि हिननि खे चङी तरह सां ॿधी छॾियो आहे। इहे बि विधमि जंहिंखे मां टाका आहियां। ऐं बंडल जेको आहे ईअं रेडी कयो अथमि जो खणण में आसान लॻे। उनखां सवाइ मां छा कयो आहे, किचन ऑलमोस्ट वाइंड अप थी वियो ऐं हिते बोर्ड पचे थो। हिन में हाणे मां पाणी विझी वई आहियां, त थोरो बॉयल थींदो त दम ॾींदीमांसि। सिंपल चिकन जो बोर्ड, रस पटाटा। ऐं हाणे थोरी देरि साह पटींदमि, छो त मां ॾाढी थकिजी चुकी आहियां। ऐं उनखां पोइ जेको आहे अचां ॾिसां त वरी छा थी कयां। मुनो हिकु थियो आहे, तक़रीबन 15 मिंट मां रेस्ट कयो आहे ऐं अची वई आहियां हिते सुरहाण जे कमरे में। बत्ती ॿारियां थी हाणे। हिकिड़ी अधी पाड़े वारी असांजी सुबुह जो आई, पंहिंजा 2-3 सूट ॾेई वई आहे। ऐं हे बि हिकिड़ो आयो बेबी जो हंधु आहे, ऐं हिन में कुझु बि आहे, खोलियां ॾिसां त अंदरि ॿियो छा अथसि, ख़बर न आहे। हा, चादर, इहो चेक कंदमि। ऐं अॼु मुंहिंजो इरादो आहे सभिनी खां पहिरियों त 2 ॻंढियूं जेके कपिड़नि जूं आहिनि, इन्हनि खे सॉर्ट आउट कयां। हिकिड़ी हीअ ॻंढि पई आहे ऐं ॿी हीअ ॻंढि पई आहे, छो त कपिड़ा काउंट बि करणा आहिनि ऐं अलॻि अलॻि बि करणा आहिनि कैटेगरी वाइज़। ऐं उन्हनि खे इहो बि मूंखे ॾिसणो आहे त कोई उन में शइ ख़राबु या कहिड़ी क़िस्म जी का न हुजे जेका न ॾेई सघां। हीअ सभु शयूं माशाल्लाह सां जेके बि आयल आहिनि मुंहिंजे कज़न्स जे तरफ़ां, मुंहिंजे भाउ जे घरां या किथां बि पाड़े मां, अञा ताईं मां न खोलियूं आहिनि। सो हिननि ॻंढियुनि खां स्टार्ट थी कयां। हिननि 2 ॻंढियुनि मां इहो सामान निकितो आहे। हे ढेर सारा ॿारनि जा कपिड़ा आहिनि ऐं हे लेडीज़ जा कपिड़ा आहिनि सॼा। हे त हिकिड़ो आलीशान सूट आहे, जेको सोचां थी त कंहिं छोकिरी शादीअ लाइ रखी छॾियां। ॾाढो प्यारो वॻो आहे, छो त सैलाब में जेके ॿोॾि में उते रहनि था उन्हनि जे लाइ इहो त हाणे रोज़मर्रा पाइण जे लाइ न थींदो। हे हिकिड़ो जेंट्स जो वॻो, हे हिकिड़ो लेडीज़ स्वेटर, 2 जेंट्स जा स्वेटर माशाल्लाह, ऐं हे 4 चादरूं। ऐं जेको मूंखे ईअं थो लॻे त माशाल्लाह ॼण अहराम आहिनि कंहिंजा, अणसिबियल 2 वॾा टॉल, छो त अहराम टॉल जा बि हूंदा आहिनि। ऐं हे हिकिड़ो कॉटन जो, त इहे बि एज़ इट इज़ मोकिले छॾींदमि माशाल्लाह, अलाह से क़बूल करे। ऐं हे 2 जेके रवा आहिनि, हीअ हिकिड़ी शॉल आहे ऐं हे रवो आहे, पर हीअ तमामु पुराणा आहिनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे मां हिननि में ॻंढी ॿधी मोकिलींदमि, छो त हे बिल्कुलु हीअं ॻरनि था।
हिन खे बि शॉल खे बि इलाही टुक आहिनि, त मां इहो इन में ई ॿधंदमि। हे कपिड़ा ॿधां या ॿिया ॿधां, पर कुझु न कुझु हिन में ॿधी छॾींदमि, त ईअं न मोकिलींदमि। सो माशाल्लाह, त हाणे हिन जी हे रओ कमीस आहे ऐं हे ट्राउज़र एक्स्ट्रा आहे, ऐं हे रओ कमीस आहे त हिन ते ट्राउज़र कोन्हे, हो ॿ कंप्लीट वॻा आहिनि। सो वरी मां ॾिसंदमि हाणे जीअं जीअं ॿिया थी खोलियां त मूंखे आइडिया थींदो वेंदो त कंहिंमां छा थो निकिरे एक्स्ट्रा। यकीननि हर कंहिं में कुझु न कुझु एक्स्ट्रा हूंदो आहे। त हिकिड़ी इहा शर्ट हिते रहिजी वई आहे। नंढनि ॿारनि जा माशाल्लाह ॾाढा सारा कपिड़ा आहिनि, अलाह साईं अजर ॾींदा आहिनि। भले हक़ीक़त में त असां पंहिंजो इहे घर मां सामान था हटायूं, सची ॻाल्हि आहे, घर जा सफ़ाया था कयूं, कंहिं ते एहसान न आहे इहो सभु कुझु ॾेई करे। हा, एहसान बि नओं बि ॾियूं तॾहिं बि एहसान न आहे। हे त असां पुराण सुराण घर मां एक्स्ट्रा कढूं था। पर मां वरी हिते 2 छऊं विहाणनि जूं कढी रखियूं पंहिंजूं, अञा हे कल्ह धोतमि त 2 हे निकितियूं यूज़ड, त इहे वरी मां चयमि त ॾिसां थी कंहिंमें अगरि चादर में विहाणा न हूंदा त विझंदमि। सो सोचां थी त हाणे हिकिड़ो 2 ॻोथिरो ॿियो बि खोलियां त कम खे थोरो निपटाईंदी वञा। अज़ान अची वई आहे, 1 थी चुको आहे, त अॻो पोइ थोरो घणो हिते कमु करे वञी मानी पचाईंदमि, उनखां पोइ वरी वञी मां विझंदमि ऐं नमाज़ पढ़ंदमि। 1:20 थिया आहिनि। कुझु सामान खोलियमि, हीअ जेका आहे रिली निकिती आहे, चादरूं आहिनि माशाल्लाह, ऐं इलाही सारा कपिड़ा निकिता आहिनि। ऐं हिते तव्हां ॾिसंदो त हाणे पहिरियों खां कपिड़नि जो तादाद जेको आहे घणो थी वियो आहे। ऐं जूता आहिनि इलाही सारा, डिफरेंट थैलियुनि मां निकिता। हे हिकिड़ा कप्स आहिनि 6, ऐं प्लेटूं आहिनि 6, ऐं हिन में बिस्किट आहिनि, कंहिंमें हिकिड़ो सर्फ ऐं साबुण बि विधल आहे माशाल्लाह। ऐं सो अञा ही वारी थैलियूं जेके हिते पियूं आहिनि ऐं सोफ़े ते पियो सामान पोयां, इहो अञा मां न खोलियो आहे। अल्लाह अकबर, अचानक मां फील कयो त हे ॾाढो जेको ऊंधे छो थी वई आहे। ॿाहिरि निकिरां त हीअ हालत आहे, त हे कपिड़नि जो स्टैंड खणी छिके अंदरि कयो अथमि। कैमरा जी लाइट मां बंदि कई आहे त तव्हां ॾिसी सघो था ऊंधे केतिरी थी वई आहे। अलाह ख़ैर करे, सफ़ा आंधी आहे, तूफ़ान आहे, बसि ख़ौफ़ वठी वियो मूंखे। त मां जल्दी जल्दी अची पहिरियों पंहिंजा कपिड़ा हटाया त उहे न ख़राबु थियनि। सो हाणे अंदरि था हलूं, दरियूं बरियूं बंदि कयां वञी। बरसाति शुरू आहे, थुलियूं थुलियूं फुड़ियूं मींहं जो पवणु शुरू थी वियूं आहिनि। लाइट वञी चुकी आहे, हाणे मां मानियूं पचाईंदमि ऐं पोइ वञी मुंहिंजी नमाज़ पढ़ंदमि। सुभाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे न आई आहे, अञा 1:30 ई थियो आहे तक़रीबन। त हिन मसइले जो हाणे छा हल कजे, बिजली त वञे ई वञे थी। अचानक एॾी माना गर्मी हुई, ॾींहुं तपियल ऐं ऊंदहि थी वई आहे, ऐं मींहुं थो वसे, हैरत अंगेज़। मां बजाए मानी पचाइण जे हे सीन रिकॉर्ड करण लाइ अची वई आहियां ॿाहिरि। एतिरी तेज़ बरसाति आहे, शदीद, जंहिंजी का इंतिहा न आहे। जेको ईअं फुड़ी फुड़ीअ खां छिड़ियूं फुड़ियूं पियूं पवनि, उनखां शुरू थियो ऐं हीअ हालत आहे। ऐं सोचां थी त कुझु बाल्टी वाल्टी खणी ॿाहिरि रखां त जीअं जो बारिश जो पाणी जमा थिए। ऐं उनखां अलावा सुबुह मां न्यूज़ ॿुधियूं त उन में ख़बर पई त 14 सेप्टेम्बर ताईं शदीद गर्मी ऐं तपिश हूंदी। 15 सेप्टेम्बर खां मॉनसून जो नओं स्पेल जेको आहे मे बी उहो बारिश वसाए। त हिते 15 सेप्टेम्बर पंहिंजी जाइ ते अॼु ई कमु शुरू थी वियो आहे। बसि अलाह ख़ैर करे, अलाह रहम करे, सभिनी जा बचा, सभिनी जा घर जा भाती जेके जाते आहिनि उहे उते अमान पनाह में हुजनि, ख़ैर सां पंहिंजे पंहिंजे घरनि ॾे मोटनि। अलाह साईं उन्हनि सां मुंहिंजे बचनि खे बि पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। ओचितो का ख़बर ई न पई त छा मां छा थी वियो आहे। हिन महिल 6 में 10 मिंट आहिनि तक़रीबन, ऐं मींहुं जेको आहे उहो वसंदो थो रहे, बंदि कोन थियो आहे। कलाक खनि लाइट वई हुई, कलाक खां पोइ अची वई। सो हाणे मां अची वई आहियां ॿाहिरि त जीअं मां हितां थोरो गप गंदगी हटाए सघां। सो मींहुं अञा ताईं वसंदो थो रहे। ऐं ॿियो त ख़ासि तौर ते हिन वण मां त घणो थो किरे पाणी, छो त हुन ते इलाही पयल बि हूंदो। बसि गंद हिकु पासे करे छॾींदमि, छो त ॾिसण में अखियुनि खे नथो वणे। हिकु आलाण, ॿियो मिटी, हुन में पन। हिते हिन महिल जेको मां सफ़ाई थी कयां बीठी, त इहो जेको बि पाणी मथां किरे थो, टपके थो, उहो हिन मां वण मां थो टपके। अॼु सुबुह जो कचिरो वठण बि न आया, त असां एडवांस में ई हिते कढी रखियोसीं कचिरो। त आया कोन, उन्हनि जी कोई गाॾी ख़राबु थी पई आहे, त उहो बि हिते ई पियो आहे कचिरो।
फ़िलहाल त हिन गंद खे ते छॾींदमि छो त बारिश बंदि नथी थिए। बहरहाल थोरी थोरी हल्की हल्की पई थी थिए, बूंदाबांदी थींदी थी रहे। ऐं एॾो थंडर, एॾी गाज हुई, एॾी विझ हुई जंहिंजी का हद न आहे। अल्लाह रहम करे बसि अफ़रा तफ़री में कपिड़नि खे हेॾां खां होॾे कयो, पर अञा ताईं इहे सुकिया न आहिनि। ऐं या त एॾी शदीद गर्मी हुई तेज़ जो विझूं पिया ऐं कलाकु ॾेढ में सुकी पिया वञनि। हाणे त बसि हाल बुरो जॾहिं सुकिया। ऐं सुराण राजी मानी में कुझु पचाइण थी चाहे। चिकन कढी रखियो अथई बोनलेस। ऐं चांवर खाइण वई आहे मथां, अलाए कहिड़ा चांवर थी ठाहे। ऐं मां मिड़ई कुझु हरू भरू बि वांद कई वेंदुर कयां। कॾहिं कॾहिं इहो बि ज़रूरी हूंदो आहे जॾहिं कुझु करण लाइ न हूंदो आहे। या सची ॻाल्हि आहे, मूंखे त परेशानी में बि बुख लॻंदी आहे। सो थोरो घणो मिड़ई 2 दाणा खाई वठां। राजी मानी मां जान छुटल आहे। सांझीअ जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सुरहाण हिते लॻी पई आहे। सुरहाण छा थो पचे? चंकी राइस। ये टमाटर ॻरी वेंदा कि न ये सॼाई हूंदा? होपफुली सॼाई। हलो अॼु ॾिसंदासीं काॾा सॼा हूंदा जॾहिं तूं उन्हनि खे पचाईंदी हिन सां गॾु ऐं इहे चांवर पवंदा पचंदा त पोइ हलो ठीकु आहे, जीअं तोखे वणे। मां बि खाई ॾिसंदमि अगरि मूंखे पसंदि आयो त हलो सही आहे। ऐं हाणे मां तव्हांखे अॼु हिन व्लॉग में मोकिलाईंदमि। कोशिशि कंदमि त मां राति जो कुझु सामान खोलियां, चैरिटी वारो जेको अञा बंदि पियो आहे। उहो डिपेंड करे थो त मूंखां पुॼे थो या नथो पुॼे। त ॿुधाइजो अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो। ऐं झुड़ अञा आहे ऐं बसि मींहुं नथो वसे, पर ईअं सनी फुहार जीअं उहा हल्की, पर उहो तेज़ ख़ौफ़नाक मींहुं न आहे। सो असां हाणे मोकिलायूं था। इनशाला ज़िंदगी रही त वरी अॻिले पंहिंजे व्लॉग में गॾु हूंदासीं। ऐं हिते सुराण जी रेसिपी लिखी पई आहे, वीडियो ठहे थी, फ़ोन होल्ड ते आहे। ठीकु आहे। सो हाणे मां मोकिलायां थी। मां इंजॉय कंदमि टीवीअ खे, या वञी मां लेटी पवंदमि छो त हिते पखो बि बंदि आहे, टीवी बि बंदि आहे। सुराण जो कमु थो हले हिते, त मां कमरे में वेंदमि। अल्लाह वाही।